अॼु असां पढ़ंदासीं a प्लस बी होल स्क्वायर। a प्लस बी के ब्रैकेट्स में होल स्क्वायर असां छॾाईंदासीं। हिननि खे असां सॉल्व कंदासीं। a प्लस बी ऐं a प्लस बी हे ॿई जेके स्क्वायर आहे हिनखे असां क्लियर कंदासीं। हाणे a सां असीं हिनखे a प्लस बी खे ही जेका आहे हिनखे a सां असां मल्टीपल कंदासीं। उन खां पोइ असां बचंदी प्लस बी खे असां a प्लस बी खे असां ज़र्ब कंदासीं। हिन जी आॾो हिते असां जी प्लस जी निशानी हूंदी आहे ऑलरेडी। हिन जी आॾो बि असांजी प्लस जी निशानी हूंदी आहे। हिनखे प्लस इंटू प्लस सां ज़र्ब कंदासीं, जवाबु असांजो प्लस ईंदो। उन करे प्लस लिखण जी ज़रूरत न आहे। a खे a सां ज़र्ब कंदासीं, असांजो जवाबु ईंदो a स्क्वायर। हिनखे प्लस खे प्लस सां ज़र्ब कंदासीं, जवाबु ईंदो प्लस। a खे बी सां कंदासीं ज़र्ब कंदासीं, जवाबु ईंदो प्लस ए बी। वरी हिते बि जेको प्लस आहे त असां हिनखे प्लस खे प्लस खां कंदासीं, जवाबु असांजो ईंदो प्लस। पोइ वरी ए बी खे कंदासीं त हे असांजो प्लस ए बी थींदो। उन खां प्लस खे प्लस सां ज़र्ब कंदासीं, जवाबु असांजो प्लस ईंदो। ऐं बी खे बी सां ज़र्ब कंदासीं, असांजो थींदो बी स्क्वायर। ठीकु आहे। पोइ असां वरी ईंदासीं ए स्क्वायर। हाणे ही जेके ॿई आहिनि इहे हिकिड़ी प्लस ए बी आहिनि। असां हिनखे जोड़ कंदासीं, हे थी वेंदा, हिते बि 1 आहे, हिते बि 1 आहे। हे थी वेंदा 2ab ऐं प्लस हे बी स्क्वायर। हे हिन जो आंसर आहे। ठीकु आहे।